क़ाइम रखी आहे। निकाह जे अंदरि औरत जी भी इज़त जेकी आहे क़ाइमु रहंदी आहे, मर्द जी इज़त भी बरक़रार रहंदी आहे। औरत जी इज़त भी दाइमी रहंदी आहे, मर्द जी इज़त भी दाइमी रहंदी आहे। औरत निकाह करण खां बाद में हाणे इहा औरत थी वेंदी कंहिंजी घरवारी, ज़ाल थी वई कंहिंजी, उनजे मथां हे हुकूक आहिनि। हाणे इस्लाम अची करे निकाह जे अंदरि हिकिड़ी जेकी फज़ीलत बयानु कई त जेको तव्हांजी घरवारी जा तव्हांजे मथां हे हुकूक आहिनि। हाणे इन मर्द जी भी इज़त जेकी बरक़रार रही ऐं इन औरत जी भी इज़त जेकी बरक़रार रही। इन खां बाद में औरत खे औलाद थींदी आहे। इन औलाद जेकी औलाद वॾी थींदी न, औलाद जीअं जो वॾी थी वई त हाणे इहा औरत माउ थी वई, माउ थी वई न, त इस्लाम अची करे ॿुधायो तव्हांजी माउ जे पेरनि जे हेठां जन्नत रखियल आहे। हाणे औरत जी इज़त वधी वई। निकाह जे अंदरि औरत जी इज़त जेकी दाइमी रहंदी आहे। इश्क जे अंदरि औरत जी जेकी इज़त आहे न उहा मिटी में मिलिजी वेंदी आहे। उहा औरत पूरी दुनिया जे अंदरि मोह खणण वारी न थींदी आहे। जंहिं बि औरतुनि जेको आहे निकाह कयो आहे ऐं निकाह जे अंदरि जेको पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी अथऊं उन्हनि जी इज़त जेकी बुलंदी ते पहुची वई आहे। ऐं जंहिं औरतुनि जेको निकाह न कयो, ज़मानो अहिड़ो बदमाश हले थो, अहिड़ो ज़मानो बदमाश हले थो, माण्हू जेके न इंसान त ज़ाहिरी में इंसान आहिनि, इंसान ज़ाहिरी में इंसान आहिनि, बाक़ी जानवर लॻा पिया आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ी हवस हिकिड़ी पूरी करण जो हिकिड़ो जेको आहे त ज़हन में जेको ख़्यालु आहे, बाक़ी निकाह जो किथे थो अॼुकल्ह ख़्यालु थिए। इन जे करे न अल्लाह ताला जे क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह ताला औरत जी इल्म जी कमज़ोरी अल्लाह ताला बयानु कई आहे त औरत जेकी आहे इल्म जे हिसाब सां कमज़ोर आहे। त औरत जेके थोरो सोच वीचार करे औरत जी इज़त ऐं बका जेकी आहे उनजे निकाह में रखियल आहे। निकाह खां ॿाहिरि न आहे रखियल। निकाह खां ॿाहिरि जेकॾहिं औरत निकाह न कंदी इहा औरत दुनिया में इज़त वारी नथी थी सघे, दुनिया में इज़त वारी नथी थी सघे। निकाह जे अंदरि जेको फलाई त रखियल आहे, निकाह जे अंदरि जेको आहे उहो भलाई रखियल आहे। त नबी जे हर हिकु तरीक़े में जेको असांजी कामयाबी रखियल आहे। ऐं असांखे जेको नबी अहिड़ो मिलियो जेको पूरी काइनात जो सरदार आहे।